Assalamualaikum student, how are you? I hope तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। असीं पढ़ी रहिया आहियूं 9th इंग्लिश जो यूनिट 2 शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं असांजो अॼु जेको हिननि जो हिसो आहे उहो आहे स्पिरिचुअल ग्रोथ, हिन जी रूहानी नशोनुमा कहिड़े तरीक़े सां थी। लेट्स स्टार्ट था कयूं। Latif's love of God grew more and more. Latif's love of God grew more and more. लतीफ़ जो अल्लाह जी तरफ़ प्यार ॾींहं ब ॾींहं वधंदो वियो. To the extent that he found pleasure only in devotion. To the extent एतिरी हद ताईं that he found pleasure only in the devotion. सिर्फ़ु हिन खे मज़ो सुकून मिलंदो हुयो अक़ीदत में। as a result इन जो ही नतीजो निकितो। he spent most of his time in prayers. ही घणो पंहिंजो वक़्तु जेको आहे इबादत में गुज़ारींदो हुयो and deep thinking ऐं गहरी हिकु सोच में। his spiritual power grew stronger with prayers and devotions. his spiritual power हुन जो जेको रूहानी अक़ीदो हुयो या रूहानी जेका ताक़त हुई grew stronger with prayers वधे पियो इबादत सां ऐं डिवोशन ऐं अक़ीदत सां। so much so that people began to be attracted toward him. अहिड़े तरीक़े सां माण्हू हिन ॾांहुं मुतासिर थियण लॻा। anyone who came to him was strongly impressed by his gentle way. anyone who came to him जेको बि हिन ॾांहुं ईंदो हुयो was strongly impressed by his gentle way. तमामु घणो मुतासिर थींदो हुयो हिन जे नरम लहजे खां and his followers increased day by day. ऐं हिन जा पोइलॻ ॾींहं ब ॾींहं वधंदा विया। close to the mount on which Latif came to live in a natural lake. Close to the mount on which Latif came to live in a natural lake. उन दड़े जे भरिसां लाल लतीफ़ जे दड़े ते रहंदो हुयो। उन जे भरिसां हिकु कुदरती ढंढ वहंदी हुई। his poetic nature loved the calm atmosphere. हिन जी जेका शाइराना तबियत हुई उहा पसंदि कंदी हुई हिकु पुरसुकून माहौल। he would spend much of his time sitting on the bank of this lake. he would spend much of his time ही पंहिंजो घणो वक़्तु sitting on the bank of this lake वेही गुज़ारींदो हुयो हिन ढंढ जे किनारे ते। as he sat there जॾहिं ही उते वेहंदो हुयो he prayed to God. ही ख़ुदा जी इबादत कंदो हुयो and sometime कॾहिं कॾहिं composed verses in his praise. ऐं शाइरी लिखंदो हुयो हुन जे तारीफ़ में यानी अल्लाह जे तारीफ़ में ही उते वेही करे ऐं शाइरी लिखंदो हुयो। हीअ असांजो हुयो स्पिरिचुअल ग्रोथ अबाउट द लाल लतीफ़ भिटाई। ऐं इन खां नेक्स्ट हिन जो जेको एस्पेक्ट्स असां पढ़ंदासीं इंशाल्लाह नेक्स्ट उन शॉर्ट वीडियो में पढ़ंदासीं। टिल देन अल्लाह हाफ़िज़।